ला तसुब्बन्न अहदन, कंहिं बि इंसान ज़ात खे घटि वधि न ॻाल्हाइजांइ, गार न ॾिजांइ। हे अलाह जे रसूल वसियत कई। ऐं ॿिए नंबर ते फरमायो वला तहकीरन्न शैअम मिनल मारूफ। ओ जाबिर, दुनिया जे अंदरि जेकॾहिं नेकी करण जी तौफ़ीक़ मिले, भली तोड़े जो नंढड़ी छो न हुजे, उन नंढड़ी नेकी खे बि हक़ीर न सम्झजांइ। नंढे खां नंढो नेक अमल बि कजांइ, मथां सम्झी नंढी नेकी आहे, हिन खे छॾे हुजां। ईअं न, छो त इहो शैतानी धोखो हूंदो आहे। शैतान चवंदो आहे 5-10 रुपया ॾेई छा थींदो, फलाणी जॻह ते 1000 रुपया ख़र्च कंदुमि। जॾहिं उहो वक़्तु ईंदो आहे त पोइ वरी रोकींदो आहे त हाणे हिते ख़र्च कंदे खुटी पवंदे, हुते तुंहिंजी नंढी नेकी खां रोकी, हुते वॾी नेकी खां रोके छॾी तव्हां। तंहिंजे करे हर हिकु नंढी नेकी, नंढड़ो में नंढड़ो अमल हुजे, उनखे बि हक़ीर माण्हू न सम्झे। तव्हांखे मालूम आहे बनी इसराइल जी औरत जंहिं हिकिड़े उञायल कुते खे पाणी पियारियो, हालांकि एॾो वॾो अमल न आहे, हिकिड़े कुते खे पाणी पियारी, रब करीम हिकिड़े नंढड़े अमल जे करे उनखे जन्नत ॾेई छॾी। तंहिंजे करे कॾहिं बि कंहिं नंढे खां नंढे अमल खे बि तव्हां हक़ीर न सम्झो। ऐं पाण अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ओ जाबिर, हाणे तोखे वसीयत ऐं नसीहत ही आहे 3 नंबर ते। मुस्लमान थियण खां पोइ वसीयतूं आहिनि, नसीहतूं। ओ जाबिर, हाणे तोखे नसीहत ही आहे त जेकॾहिं तूं कंहिं मुस्लमान सां मिली, तुंहिंजे साम्हूं कोई तव्हांजो भाउ मुस्लमान साम्हूं अचे, व अंत मुबसितुन इलैहि वजहहु, पंहिंजो चेहरो बाक़ाइदे हशाश बशाश ऐं खिलणो थी करे कंहिं मुस्लमान सां मुलाक़ात कजांइ। मथां दिलि में ॻाल्हि रखी ऐं ज़ाहिर में ख़ुशामद करी, ईअं न, बल्कि दिलि ऐं ज़ुबान तव्हांजी मुतफ़िक़ हुजे। दिलि सां बि ख़ुशी हुजे त मुंहं सां बि ख़ुशी हुजे। जॾहिं हज़रत उमर साईं जी जेका धीउ आहे, हज़रत हफ्सा जेका उमुल मोमिनीन आहे, हुनजो मुड़ुसु जॾहिं वफ़ात करे वियो, शायदि बदर में या उहद में, उनखां पोइ हज़रत उमर साईं आयो हज़रत उस्मान साईं ॾे। हज़रत उस्मान साईं खे चई, साईं मुंहिंजी दिलि चवे थी त तव्हां मुंहिंजी धीउ सां निकाह कयो, हफ्सा सां। हज़रत उस्मान जी उन वक़्त में घरवारी जेका अलाह जे रसूल जी धीउ हुई, उहा बि वफ़ात करे चुकी आहे। हज़रत उस्मान अर्ज़ु कयो, साईं उमर, फ़िलहालु मुंहिंजो निकाह जो कोई इरादो कोन्हे, मां निकाह फ़िलहालु नथो करे सघां। हज़रत उमर साईं वापसि आयो। असां चाहींदा आहियूं, असांजो ख़्यालु ही आहे अॼुकल्ह जो, औलाद में पुट जो रिश्तो खणी वेंदा आहियूं ॿिए हंधि, पुटनि जो रिश्तो खणी ॿिए हंधि वेंदा आहियूं त बाबा असांजे पुट जे लाइ तव्हां असांखे धीउ ॾियो, लेकिन कॾहिं बि शायदि के हुजनि पंहिंजे धीउ जो रिश्तो खणी कंहिं वटि वञो त असांजी धीउ वेठी आहे, असांखां तव्हां वठो। हे अलाह जे रसूल जो तरीक़ो आहे, सहाबा जो तरीक़ो आहे। जीअं तव्हांजो पुटु औलाद आहे, धीउ बि तव्हांजी औलाद आहे। जीअं पुट खे शादी जी ज़रूरत आहे त धीउ खे बि शादी जी ज़रूरत आहे। सिर्फ़ु पुटनि खे ज़रूरत कान्हे, नियाणियुनि खे बि शादी जी ज़रूरत आहे। हज़रत उमर साईं आहे वक़्त जो, ईअं सम्झो सहाबी आहे, उस्मान साईं वटि आयो। उस्मान नथो वठी, न साईं फ़िलहालु न, ठीकु आहे। आयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ वटि। अबू बकर दोस्त ई मुंहिंजो, यार आहीं। अबू बकर, तोखे अर्ज़ु कयां थो त मुंहिंजी धीउ जेका आहे बेवह थी चुकी आहे, हफ्सा, उन सां तूं निकाह कर। हज़रत अबू बकर सिद्दीक़ ख़ामोश रहियो, न हा कयईं न कयईं। कुझु ॾींहं 2-3 गुज़रिया, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पैगाम मोकिलियो, हज़रत हफ्सा जो निकाह अलाह जे रसूल सां थी वियो। लेकिन उमर साईं खे दिलि में इहो ॾुख हुयो त उस्मान त न वरिती, सुधो चई त मां न वठंदुमि, पर अबू बकर न हा कई न कई। ॾुख त अबू बकर जो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साम्हूं आयो। हज़रत उमर साईं पुछा कयसि, अबू बकर ॾे हवाल। हज़रत अबू बकर चयो, साईं लॻे थो तव्हां मूंखां नाराज़ आहियो फलाणी ॻाल्हि ते। हज़रत उमर साईं चयो, बिल्कुलु मां तव्हां खां नाराज़ आहियां। ईअं न त साम्हूं साईं न, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, तव्हां खां नाराज़ छो थींदुमि। अॼुकल्ह हालति इहा आहे असांजी, दिलि में सभु ॾुख सभु ग़म दिलियुनि में रखे ज़ुबान ते मुस्कुराईंदा वधंदासीं। बहितर आहे तव्हां साम्हूं कंहिंखे चई छॾियो। हज़रत उमर साईं चयो त मां तोखां नाराज़ आहियां, जो उस्मान त चयो त मां तोखां नथो वठां, लेकिन तो अबू बकर न हा कई न कई, ॾुख मूंखे तुंहिंजो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ु कयो, उमर ॻाल्हि हीअ आहे त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मां अबू बकर सां तुंहिंजे धीउ जो तज़किरो कयो हुयो, तंहिंजे करे मां अबू बकर हा बि न कई न कई। जेकॾहिं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न वठनि त पोइ मां तोखां धीउ वठां, लेकिन अलाह जे रसूल शादी कई आहे, छो त अबू बकर सिद्दीक़ रसूल जो राज़दान आहे, मुशावरती माण्हू आहे। अलाह जे रसूल मशवरो कयो अबू बकर सां, तंहिंजे करे हज़रत अबू बकर ख़ामोश रहियो।
तंहिंजे करे तव्हां जॾहिं बि कंहिं माण्हू सां मिलो मुस्लमान सां त ख़ुशि तब थी मिलो। आख़िरी वसियत पाण अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जाबिर वर्फ़ा इज़ारक इला निस्फ़ि साक़, जेका गोॾ तुंहिंजी आहे, जेको कपिड़ो तुंहिंजो सलवार आहे, इन गोॾ ऐं सलवार खे अध पिनी ते रखजांइ, अध पिनी ताईं मथे रखजांइ। ऐं व इयाक व इस्बाल इज़ार, हिन ॻाल्हि खां पाण खे बचाइजांइ त तुंहिंजी गोॾ ऐं तुंहिंजी सलवार ईअं सम्झो पेरनि में पई हुजे हेठि, इन खां पाण खे बचाइजांइ, छो त इहा वॾे जेके वॾाई कंदा आहिनि उन्हनि जी अलामत आहे। अलाह खे वॾाई हरगिज़ पसंदि न आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इला निस्फ़ि साक़, अधु पिनी ताईं मथे रखजांइ। हे सिर्फ़ु निमाज़ लाइ हुकुम न आहे, निमाज़ में बीहंदा आहियूं त सलवारुनि खे मथे करे छॾींदा आहियूं, निमाज़ खां फारिग़ थींदा आहियूं त पोइ इहे ई वर हेठि करे छॾींदा आहियूं। हे हर वक़्त जी सुन्नत आहे अलाह जे रसूल जी, अधु पिनी ताईं पंहिंजी सलवार खे रखो।